सरदार करीम बख्श शर खां पोइ सरदार ज़ोल्फकार शर जो बहितरीनु फ़ैसिलो। वधीक ॾिसो ही न्यूज़ ऐं वीडियो खे लाइक ऐं कमेंट कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। तारीख़ी फ़ैसिलो ख़ासि के लिए शर बरादरी विच में सालनि खां हलंदड़ ज़मीनी तकरार जो निबेरो। सिंधड़ी में क़बीलाई इंसाफ़ जे हिकु अहम मिसाल क़ाइमु थी वियो, जिते सरदार ज़ुल्फ़कार अली शरीक मुनसिफ़ाणो अहम ऐं तारीख़ी फ़ैसिलो कंदे ख़ासि के लिए शर बरादरी विच में काफ़ी सालनि खां हलंदड़ पुराणी ज़मीनी तकरार जो मुकमल निबेरो करे छॾियो। तफ़सील मूजिबि ख़ासि के लिए बरादरी जे हुज़ूर बख़्श ऐं शर बरादरी जे गोस अली शर विच में ज़मीन बाबति तकरार तवील अरसे खां हलंदड़ हो, जेको ॿिन्हिनि बिरादरनि लाइ ज़हनी परेशानी, बेचैनी ऐं इलाइक़े जे अमुन लाइ ख़तरो बणियल हो। आख़िरकार सरदार ज़ुल्फ़कार अली शर क़बीलाई रिवायतनि, दानाई ऐं इंसाफ़ जी असूलनि खे साम्हूं रखी फ़ैसिले जो ऐलान कयो। फ़ैसिले दौरान सरदार ज़ुल्फ़कार अली ज़मीन जे समूरी सूरतहाल, शाहिदनि जे बयाननि ऐं पुराणनि वहिंवारनि जी तफ़सीली जाइज़ो वरितो। हक़ीक़तुनि खे नज़र में रखंदे ख़ासि के लिए बिरादरी जो वहिंवार सही सम्झंदे शर बरादरी खां वाधू ज़मीन ख़ासि के लिए खे ॾियारे ॿिन्हिनि धुरियुनि खे पाण में खीर खंड कयो।